नाज़िम, डहर की रेल हादसे खां पोइ हैदराबाद में रेलगाॾियुनि जो शेड्यूल सख़्त मुतासिर थियो आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, रेलवे स्टेशन ते मुख़्तलिफ़ जेके ट्रेनूं आहिनि उन जो शेड्यूल सख़्त मुतासिर थियो आहे। कराची खां पंजाब ईंदड़ जेके 4 ट्रेनूं आहिनि उन्हनि खे कैंसिल कयो वियो आहे, जॾहिं त शालीमार एक्सप्रेस हज़ारा अवाम ऐं रहमान बाबा जे मुतालिक़ ॿुधायो वञे पियो त इन्हनि ट्रेनुनि जो जेको शेड्यूल हुयो उहो फ़िलहाल जेको आहे पोस्टपोन कयो वियो आहे। डाउन ट्रैक ते बि जेके ट्रेनूं आहिनि उहे देरि जो शिकार आहिनि। पंजाब खां जेके कराची ईंदड़ ट्रेनूं आहिनि उहे कलाकनि जा कलाक जेके देरि जो शिकार आहिनि, जंहिं सबबु उते जेके मुसाफ़िर आहिनि सख़्तु परेशानी वारी सूरत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुसाफ़िरनि जो चवणु आहे त हिते जेके रेलवे इंतज़ामिया आहे उन्हनि खे फैसिलिटेट करण जे लाइ कंहिं क़िस्म जा के बि क़दम न खयां आहिनि। जी सलीम, अवां जी महिरबानी।